अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मुनाज़रा डूंज तंहिंजो सिलसिलो जारी है। एपिसोड नंबर 21 मूं आके साम्हूं पेश करे अचे थो। काल जी तकरीर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी पासोई त मुनाज़रे में इन तकरीर जो जवाब ॾियण लाइ करे पीर साहब उभा थिया। फरमायो जे वत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि आलिहतन लअल्लहुम युनसरून। इहा आयत जेको मौलवी साहब पढ़िया आई, इहा आयत बुतनि जे बारे में, पीरनि ऐं वलीअ जे बारे में न आई। ॿई जेको आयत रही, कुल अतअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यमलिकु लकुम दर्रन वला नफ़अ। हिन में जेको लफ़्ज़ मा आयो आहे, मा अरबीअ में, ही लफ़्ज़ साह वारी वस्तु लाइ करे या अक़ल वारी वस्तु लाइ करे नथो अचे, बल्कि अहिड़ी वस्तु लाइ करे अचे थो जंहिंमें साह न वे न जंहिंमें अक़ल न वे। त हिते जेको आहे ई लफ़्ज़ बुतनि लाइ करे आयो आहे, को बुतनि में साह नथो वे। त जेको अलाह चए थो जेको ऐं अहिड़ी वस्तुअ जी इबादत कयो था जेको आला करे नफ़े नुक़सान जा मालिक न आहीं। त मां जेको आहे हिते इन से मुराद बुत आई, कोला बुत में साह नथो वे। त जंहिं वस्तु में साह न वे तंहिं लाइ करे अरबीअ में मां जो लफ़्ज़ अचे थो। त इहा आयत जेको रही, ई पीर पैगम्बर नबी जे बारे में न आई, कुला त पीर पैगम्बर वली नबी में साह वे थो। त इहा आयत बुतनि जे बारे में पीर साहब फरमायो। ऐं टई जेको आयत मौलवी साहब पढ़िया, वमन अदल्लु, इहा आयत जेको रही, इहा आयत पण बुतनि जे बारे में आहे। तिरमिज़ी में हदीस कुदसी में आयल आहे जे आऊं बाने जा कन अने हथ बनी वञा थो। अने हज़रत उमर जबल सारिया चई करे मुसलमान जी मदद कयो हो। अने बुखारी शरीफ़ में पण अचे थो जे बाबुल इस्तिआन बिल मसाकीन, जे मिसकीन वटां मदद घुरणी। त मदद घुरणी हिकिड़ी अलॻि वस्तु आहे, इबादत करणी हिकिड़ी अलॻि वस्तु आहे। असीं वली वटां मदद घुरूं था, इबादत नथा कयूं। ऐं तारीख़ जी किताब में वाक़ियो लिखियलु आहे जे हिकिड़ो आराबी यानी देहाती गाम जो रे वारो इंसानु बद्दू आयो ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मथे मौजूद रही करे, अल्लाह जे नबी जे रोज़े मथे उभी करे ने इहा आयत पढ़ियो जे वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सूरह निसा आयत नंबर 64। इन आयत जो तर्जुमो ई आहे जे जहिड़ा उहो माण्हू गुनाह करे वञे त पंहिंजे नफ़्स मथे ज़ुल्म कयईं त उहो आं वटि हली अचें त ऐं अलाह ताला वटां उन लाइ करे इस्तिग़फ़ार कयो, अने उहो पिंड इस्तिग़फ़ार कयईं, गुनाह जी माफ़ी मंगे त अलाह ताला उन खे माफ़ करे छॾे। ऐं अलाह ताला खे ॾिसंदा जे केतिरो तौबा क़बूल करे वारो रहीम आहे। त इन आयत में आयो आहे जे जहिड़ा उन वटां गुनाह थिए तहिड़ा अलाह जे नबी वटि हली ने अचें। एतिरे लाइ करे उहो आराबी अलाह जे नबीअ जी क़बर मथे आयो, रोज़े मथे आयो, जे हिन आयत में अलाह चए जे नबीअ वटि अचो। त नबीअ वटि अचिणो, नबीअ जी क़बर या रोज़े मथे उभी करे दुआ घुरणी, सवाल करणा, इन आयत में मालूम थिए थो जे जाइज़ आहे। त इन जो जवाबु ई आहे जे क़ुरान में इन अंदाज़ जूं घणियूं आयतूं आहिनि जंहिंमें अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में चए में आयो आं वटि अचें त आं वटि अचें। त ई जेकी पण वस्तू आहीं, इहा आयतूं जेकी आहीं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे साथ ख़ासि आहीं, मौत पुठियां न। जीअं त क़ुरान में आहे जे इन्नल्लज़ीन युबाइऊनक, बेशक उहो सहाबा किराम जेको आंजी बैत कयूं ते। त हिते बैत कॾहिं कयूं ते? मौत खां बाद न, बल्कि ज़िंदगीअ में। इज़ा जाअकल मुमिनातु युबाइअनक, जर मोमिन औरतूं आं वटि अचें बैत करे लाइ करे, त इहे पण ज़िंदगी जे साथ ख़ासि आहे। इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून, जर मुनाफ़िक़ आं वटि अचें था, त इहे अचणु जेको हो ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे साथ ख़ासि हो। ज़िंदगीअ खां बाद जेको आहे ई आयतूं रहियूं, उन जो माना न मफ़हूम उहो की न रहंदो जेको अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ में ख़ासि हो। जेकॾहिं आयत जो मतिलबु हू जे आं वटि अचें था यानी आंजी क़बर मथे अचें था, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां बाद सहाबा किराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हूंदे अबू बकर सिद्दीक़ जी बैत कुला कयईं, उन खे ख़लीफ़ो कुला बनाईं। न बनायो खपे, अलाह जा नबी मौजूदु हुआ त कुला बनायो। ई उनजो जवाबु हो जेको ॾिने में आयो। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह उभा थिया अने चऊं जे पीर साहिबु जेको रहिया उहा ॻाल्हि कई था जे क़ुरान में जेको मां जो अख़र आयो आहे, मां ई उन वस्तु लाइ करे आयो आहे जंहिंमें साह न वे। पण इहा ॻाल्हि ग़लति आहे।
पीर साहब खे इहा ख़बर न आहे जो क़ुर में मां जो जेको अखर आयो आहे इहो उन माण्हूअ लाइ करे पण आयो आहे जंहिंमें साह आवे थो। त अहिड़ियूं घणेई जॻहियूं आहिनि जेको असीं तव्हांखे ॾेखारे सघूं था। जीअं त सूर निसा आयत नंबर 24 में अल्लाह फरमाए थो वल मुहसनातु मिनन निसाई इल्ला मा मलकत ऐमानुकुम, यानी वो औरतों जंहिंजा धणी अञा जीअरा हुआ ज़िंदा हुआ त उन औरतें से निकाह करण मथे हराम है। हाँ, मगर वो औरतों जो बांदियों हुई लौंडियों हुई जो आनियूं त उन से ऐं मुलाक़ात करे सघो था, मिली सघो था। त हिते मां जो अखर आयो आहे इल्ला मां मलकत, त ई मां जेको आहे इन से मुराद औरतूं आहिनि। त औरत में साह पण वेहे थो, औरत में अक़ल पण वेहे थो। त मां जो जेको अखर आहे इहा अक़ल वारे लाइ करे अने साह वारे लाइ करे पण अचे थो। इहा पीर साहिब खे ख़बर न आहे। अने पोइ वला तनकिहू मा नकह आबाउकुम, अल्लाह फरमाए ऐं उन औरतें से निकाह न कयो जंहिंसे आजे पिया निकाह कएं। यानी जेको आजो माउ बनी वञे, पोइ सॻियो माउ या मतरियो माउ, जंहिंसे आजे मां आजे पीउ जेको निकाह कएं उन से निकाह न करियो। त हिते पण मां जो अखर आयो आहे। त मां से मुराद हिते कहिड़ो आहे, उहा मां जंहिंसे पंहिंजे पीउ निकाह कएं हुए उन से निकाह पाण न करे सघूं। त इन मां पण मालूम थियो जे मां जो अखर जेको आहे इहा अक़ल वारे लाइ, सुध वारे लाइ, सम्झ वारे लाइ, साह वारे लाइ करे अचे थो। सूर काफ़िरून में जेको अचे थो पाण माड़े पढ़ूं था वला अंतुम आबिदून मा अअबुद, अने ऐं उन रब जी इबादत नथा कयो जंहिंजी आऊं कयां थो। मां हिते जेको अखर आयो आहे अल्लाह लाइ करे आयो आहे। त हिकिड़ो अल्लाह अक़ल वारो न आहे, अल्लाह साह वारो न आहे। त पीर साहिब खे इहा ख़बर न आहे जे आयत में मां जो अखर जेको आहे ख़ाली गैर अक़ल वारे लाइ करे साह जंहिंमें न उन लाइ करे नथो अचे, बल्कि मनी लाइ करे अचे थो। त हाणे इन खां अलावा मौलवी साहब जेको रहिया उन पीर साहिब इब्न अब्बास जी तफ़सीर जो हवालो ॾिनो हुयो, पर इहा ॻाल्हि पण खोटी आहे। इब्न अब्बास जी तफ़सीर में अहिड़ो कंहिं लिखियलु न आहे। पीर साहिब जेको आहे खोटी ॻाल्हि इब्न अब्बास के साम्हूं वारीअ पिया। जेकॾहिं इब्न अब्बास जी तफ़सीर में जेको पीर साहिब चयो हुयो उहो ॾेखारियईं असांखे, त मौलवी साहिब फरमायो ऐं हिते हिकिड़ो 1000 रुपया इनाम पीर साहिब खे हिते ई ॾियां। जेको पीर साहिब रहिया इहे माण्हूअ खे धोखो ॾियनि था, माण्हूअ खे गुमराह कनि था, वसीले जी ॻाल्हि खणी अचनि था। जेको मौज़ू न ॿार आहे, पंहिंजी ॻाल्हि हले पई जे गैरुल्लाह वटां यानी अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां मदद न घुरणी। पण पीर साहिब जेको रहिया असल ॻाल्हि मथे उभी नथा अने ॿियूं ॻाल्हियूं चालू करे छॾीनि था। पाण इहा ॻाल्हि कयूं पिया जे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण पुकारणो ई मणी खां वॾी गुमराही आहे, न शिरक आहे। पोइ पीर साहिब चऊं जे असीं पीरें या वलीअ नबीअ खे पुकारियूं था, दुआ घुरूं था, इबादत नथा कयूं। पण पीर साहिब खे इहा ख़बर न आहे जे दुआ मुखल इबादत, जे दुआ जेको आहे इहा त इबादत आहे। भई हदीस में अचे थो दुआ हुअल इबादत, दुआ जी इबादत आहे। त जंहिं वटां दुआ घुरो था त सम्झी लाहियो उनजी इबादत कयो पिया। पण पीर साहिब खे अरबी जी ख़बर न आहे, एतिरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पिया। ने काल जेको मौलवी हुआ कातियार वारा उन पण जबल सारिया चयो, उन पण ग़लती कयूं। ने अॼु पीर साहिब पण उज अखर जबल सारिया चए पिया, पण ई अखर सही न आहे, अने ई वाक़ियो पण सही न आहे। मके जा जेको मुशरिक हूंदा हुआ उहे पण अल्लाह खे मञंदा हुआ, पण उहो अल्लाह जी सिफ़तें में न अल्लाह जी इबादत में जेको ॿिए खे शरीक कंदा हुआ न, त उहो पण चवंदा हुआ जे अल्लाह हिकिड़ो आहे, रब आहे, उन वस्तु खे उहे मञंदा हुआ। पण उहो सिफ़तें में न इबादत में अल्लाह जा शरीक ॿिया बनाईंदा हुआ। न पीर साहिब जेको रहिया उहो पण उन टंग मथे तरीक़े मथे हली करे न अल्लाह जा ॿिया शरीक बनाइनि पिया, कंहिं वटां दुआऊं घुरनि पिया, कंहिंखे हाजत रवा चए पिया, कंहिंखे मुश्किल कुशा चए पिया, कंहिंखे औलाद ॾियण वारो चए पिया, कंहिंखे शिफ़ा ॾियण वारो चए पिया। इहे माना अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि, अल्लाह जी सिफ़तें में ॿिए खे शरीक कईं पिया। ॾिसो कलमो जेको शहादत जो कलमो पाण पढ़ूं था उन में अचे थो अब्दुहु व रसूल, यानी अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जा बाना ने अल्लाह पाक जा रसूल आहिनि। त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण पुकारणो शिरक आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण अल्लाह जा बाना आहिनि। त दुनिया में जेकी पण इंसान आहिनि माना अल्लाह जा बाना आहिनि, अने अल्लाह जे बाने खे पाण न पुकारे सघूं, अल्लाह पिंड खे पुकारे सघूं। इन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं पीर साहिब हिकिड़ी पण आयत असांखे कढी ॾेखारी जे अल्लाह जे बाने खे पाण पुकारे सघूं था, त मौलवी साहिब फरमायो जो उन पीर साहिब खे आऊं हिकिड़ो 1000 रुपया इनाम हिते ज ॾेई ॾियां। तंहिंखां सवाइ अल्लाह खां सवाइ ॿिए लाइ करे, पीरनि लाइ करे, पंहिंजी खेतीअ मां, पैसे मां, माल मां, मिल्कत में जा हिसो कढणो,
ब्याम जी देग ने दस्तगीर जो नियाज़ ने गौस जो रोट ने पिथोरी जी कुनी ने ई माना शिरक जूं ॻाल्हियूं आहिनि अने जेको अल्लाह कारण खाराइणो अल्लाह कारण जेको अल्फाज़ आई अल्लाह कारण जेको शब्द आई ई त ईअं इस्तेमालु करे मां चवनि था पण हक़ीक़त में नियत जेको हुए पीरे के वलीअ के बुज़ुर्ग के दरगाह वारे खे ख़ुशि करे जो मक़सदु हुए थो ने माण्हू जेको रहिया अल्लाह कारण चई करे अने माण्हूअ खे धोखो ॾियनि था पण हक़ीक़त में गैरुल्लाह लाइ करे अल्लाह खां सवाइ ॿिए लाइ करे क़ुर्बानियूं कयूं था ॿिए लाइ करे खारायूं था अल्लाह कारण ई नथो विमड़े। पोइ मौलवी साहब फरमायो जे हिकिड़ो माण्हू ईअं खाराए कंहिंखे त उहो माण्हू खासो ने हिकिड़ो उहो माण्हू जेको पीर जे नाले मथे दरगाह जे नाले मथे गैरुल्लाह जे नाले मथे ज़बा करे ऐं पोइ चए अल्लाह कारण खारायां थो त उहो माण्हू ख़राबु माण्हू आहे। पोइ मिसाल ॾिनो जे ॿ ज़ानी आहिनि ज़िना ने बदकारी करे वारा हिकिड़ो माण्हू कंहिं औरत सां ज़िना करे थो त औरत खे अधी चई करे ज़िना करे थो अधी पहिरीं हुनखे अधी चए थो इज़त ॾिए थो मान ॾिए थो अने पोइ हुन औरत सां ज़िना ने बदकारी करे थो ऐं ॿियो इंसानु जेको आहे उहो औरत खे अधी नथो चए ईअं हुन सां ज़िना ने बदकारी करे थो त इन ॿिन्ही में ख़राबु कयो ख़राबु उहो माण्हू आहे जेको औरत खे अधी चई ने ज़िना करे मुनाफ़िक़ खबीस इंसानु उहो आहे जे औरत खे इज़त ॾिए ख़ासो अखर इस्तेमालु करे न ख़राबु कमु करे त ईअं ज हीअ जेको रहिया ई अखर त अल्लाह कारण जेको आहे ख़ासो आहे इहे इस्तेमालु कयूं था पण कमु जेको रहियो गैरुल्लाह जे नाले मथे देगूं चाढ़ीनि था जेको कि शिरक जो कमु आहे। पोइ ई चवनि था जे वलीअ खे पीरे खे पुकारणो ई शिरक न आहे ई कार करे सघूं था त पोइ इहा आयत क़ुरान करीम जी सूरत तौबा जी आयत नंबर 3 ने 31 इन जो कुझु जवाबु ॾींदा जंहिंमें अल्लाह फरमाए थो वक़ालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह वक़ालतिन नसारा अल मसीह इब्नुल्लाह जे यहूदी चओ जे उज़ैर अल्लाह जो पुत्र आहे ईसाई चओ जे ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुत्र आहे ई त इन पिंड जी मोह जूं ॻाल्हियूं ई त इन पिंड जे मोह जूं ॻाल्हियूं अल्लाह रब्बुल आलमीन इन खे तबाह ने बर्बाद करे कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पिया कुफ़र जूं ॻाल्हियूं ई केॾा वञे पिया। पोइ इन पिंड जे आलमे खे पिंड जे बुज़ुर्ग खे वलीअ खे अल्लाह खे छॾे ने रब बनाए लाथो हुयो ने ईसा अलैहिस्सलाम खे पण रब बनाए लाथो हुयो पण इन खे हुकुम त ई ज मिलियो हो जे अल्लाह खां सवाइ ॿी कंहिंजी इबादत न कजा पण ई पीर ऐं वली ऐं बुज़ुर्ग ऐं नबीन जूं इबादतूं कयूं पिया त हिते पण इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाब मिन दूनिल्लाह इन पिन जे आलमे खे पिन जे बुज़ुर्ग खे वली खे रब बनाए लाथो हुयो उन जी हर की ॻाल्हि मञे था उन जी इबादत कयूं था उन वटां दुआऊं घुराए था उन खे मुश्किल कुशा हाजत रवा सम्झे था ऐं इहा ज ॻाल्हि जेको भई ईसाई ऐं यहूदीअ पण कंदा हुआ त अल्लाह उन मथे लानत कयईं त ई कमु जेको पण इंसानु कंदो उन लाइ करे लानत आहे। असांजा जेको पीर साहिब रहिया सामा ई जेको ॻाल्हियूं त वॾियूं वॾियूं कयूं पंहिंजे पैगम्बर से मोहब्बत है नबीअ से मोहब्बत है आले बैत से मोहब्बत है नबीअ से मोहब्बत जा एॾा दावा कयूं था पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं हदीस असीं ॾेखारियूं था त मञे नथा ने किथे अहिड़ो पण थिए थो जे को माण्हू रफ़ यदैन करे वॾे सर आमीन चए कसूर फातिहा पढ़े त उनखे पुछनि था जे कुला पढ़े थो त चवनि था जे हदीस में लिखियल आहे त कुटींदा ने जेकॾहिं पाण चओ त इमाम शाफ़ी जो ऐं मञंदड़ आहियां हिते करे रफ़ यदैन कयां थो आमीन पढ़ां थो त उनखे कीअं नथा चवनि यानी इमाम में से वधारे मोहब्बत है नबीअ से ओછી मोहब्बत है ये इन माण्हुनि जी हक़ीक़त है। ये मौलवी अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी तकरीर हुई। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।